तंगवाणी के हेबत शहीद रेलवे स्टेशन गुज़िरियल 12 वरनि खां वीरानीअ जो ॾेख ॾेई रही है। शुरुआती तौर हिन रेलवे स्टेशन ते 5 ट्रेनूं हलाई वेंदियूं हुयूं जेकी कोरोना वायरस सबब बंद कई वयूं। बाद में फ़क़त हिकु ट्रेन खुशहाल खान खटक हलंदी हुई जंहिंखे पिणु बंद कयो वियो आहे। ट्रेनूं बंद हुजण करे रेलवे जे सफ़र लाइ मुसाफ़िरनि खे तमामु घणियूं ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि ऐं उहे घाटे ट्रोड़ महांगनि किरायनि ते लोकल ट्रांसपोर्टनि ते सफ़र करण लाइ परेशान हाल आहिनि। उन हवाले सां शहरनि पारां नेशनल ऑनलाइन न्यूज़ जे नुमाइंदे बरकत अली ॾाण सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त ट्रेनूं बंदि हुजण करे असांखे सफ़र करण में तमामु घणनि ॾुखियाइनि खे मोड़णो पए थो। उन्हनि रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो कंदे चयो त ट्रेनुनि खे बहाल करे इलाइक़े वासियुनि में पैदा थियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे। कैमरा टीम सां गॾु बरकत अली ॾहाणी, नेशनल ऑनलाइन न्यूज़, तंगवाणी।